आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाजरीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी फ़ख्र एशिया शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी 93 सालगिरह के सिलसिले में कमारिया हाउस, दुरानी हाउस, शेख हाउस, भयो हाउस समेत ज़िले शिकारपुर के मुख़्तलिफ़ शहरन और बंगलनि ते धार धार सालगिरह जूं तक़रीबूं मुनाकिद कयूं वयूं। उन सिलसिले में भयो हाउस शिकारपुर ते MNA पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के सदर मीर आबिद खान भयो के हिदायतुन ते भयो हाउस शिकारपुर में पप्पू भयो और रायब अली शेख की अगवाणी में सालगिरह जो केक कटियो वियो। MPA मिनिस्टर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख और फराज अहमद शेख के हिदायतुन ते शेख हाउस शिकारपुर में अगूणे तालका नाज़िम ज़फ़र शेख, PP अगवान कामरान खान मार और AK लाशारी की अगवाणी में सालगिरह जो केक कटियो वियो। होड़ा कमारियो हाउस मदईजे में PP अगवान सरदार ज़ादा जुल्फ़िकार अली खान कमारियो की अगवाणी में सालगिरह जो केक कटियो वियो। जॾहिं त ज़िले शिकारपुर की सब खां वॾी ऐं मुख्य तक़रीब स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी के हिदायत ते कोट दुरानी गढ़िया सीन में मुनाकिद कई वई, जिते अगूणे टाउन चेयरमैन आगा शुजा खान दुरानी और पीपल्स पार्टी तालके गढ़िया सीन के जनरल सेक्रेटरी आगा जावेद खान दुरानी की अगवाणी में सालगिरह जो केक कटियो वियो। नाजरीन, कोट दुरानी गढ़िया सीन में सालगिरह तकरीब के अख्ताम का तालके गढ़िया सीन के मुख्तलिफ यूसिन के अगवाणन शहीद कायदे आवाम के अकीदत में हिन रीत पांजा विचार वंडिया। अॼोको जेको ॾींहुं हुयो वो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टे जे वर्सीअ जो हुयो। उनमें सभु असां तालके जा उहिदेदार ऐं असांजा आगा साहब जिन कोट दुरानी ते गॾिजी करे वो मल्हायोसीं ऐं केक ॿियो कटियो थिए। भुट्टे साहब जो जुल्फ़िकार अली भुट्टे साहब जो जेको सालगिरह मल्हाई वई आगा साहब दुरानी जे बंगले ते, सो सभिनी उहिदेदारनि खे दावत ॾिनी, सभई आया, सभिनी जेको शिरकत कई, तमामु वधि में वधि असांखे जो ख़ुशी थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको ॾींहुं जेको आहे उहो पीपल्स पार्टीअ जो जेको रहबर हुयो शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो, हुनजो ॾींहुं सालगिरह जो ॾींहुं हो जेको असां बाक़ाइदा मल्हायोसीं। सॼे तालके खे दावत हुई असांजे पीपल्स पार्टीअ जे ज़ियालनि खे, उहिदेदारनि खे, ऐं उन्हनि काफ़ी शिरकत कई। असां बाक़ी इहो चवंदासीं त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो दुनिया जो लीडर हो, मञियल लीडर हो। पाकिस्तान लाइ जेके उनजी ख़िदमातूं लिखियल न आहिनि, सभिनी खे ख़बर आहिनि। अल्लाह साईं उनजा दर्जात बुलंद करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु 5 जनवरी शहीद जुल्फ़िकार अली भुट्टे साहब जो जनम ॾींहं जो ॾींहुं आहे
असां पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि खे इलाही फ़ख़ुरु महसूसु थींदो आयो असांजो अहिड़ो अवामी लीडर हुयो जंहिं पाकिस्तान में सियासत जो बुनियादु विधो ऐं उहा सियासत जेका जमहूरी सियासत आहे जंहिं अवाम खे ॻाल्हाइणु सेखारियो जंहिं अवाम खे सेखारियो त तव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि कीअं वठिबा आहिनि हक़ ऐं उन पंहिंजे इन अवामी जदोजहद जे नतीजे में हिन मुल्क जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आख़िर पंहिंजो शहादत नसीबु कई। असां अॼु उन अज़ीम लीडर खे सलाम पेश था कयूं ऐं कोट दुरानी गढ़िया सीन में उन जो 93 बर्थडे बहितरीनु नमूने सां तालके जा वर्कर उहिदेदार जियाला हिते तव्हां सभु ॾिठा मौजूदु हुआ। उन्हनि जे मौजूदगीअ में आगा सिराज खान दुरानी साहब जे हुकूम ते अॻूणे टाउन चेयरमैन आगा शुजाउद्दीन खान दुरानी साहब सां गॾिजी असां सभिनी पीपी तालके गढ़िया सीन जे तरफ़ां हिते केक कटियोसीं ऐं असां उन पंहिंजी अज़ीम हस्तीअ खे सलाम पेश था कयूं ऐं अॼोके ॾींहं ते इहो वचन था कयूं त शहीद भुट्टो साहब जे फ़लसफ़े ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जे फ़लसफ़े ते हलंदे हिन ग़रीब अवाम हिन मुल्क हिन सिंध धरतीअ जी इंशा अल्लाह ताला ख़िदमत खे जारी रखंदासीं। जो 93 जन्मॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। पीपीए जा वर्कर पीपीए जा जियाला सभु गॾिजी करे कोट दुरानीअ ते असां सालगिरह केक काटे रहिया आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहा शख़्सियत हुई जे हिन मुल्क खे 73 जो आइन ॾिनो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहा शख़्सियत हुई जे हिन मुल्क खे एटमी मुल्क बणायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली उहो शख़्सियत हुई दुनिया जी अज़ीम शख़्सियत हुई एशिया जी जे हिन अवाम खे पंहिंजे वोट जो हक़ु ॾिनो। इन वोट जे करे असां वटि मीर पीर वॾेरा सभु अची झुकनि था। इहा असांखे उन जेका ताक़त पई ॾेखारे त जेको बि ताक़त आहे त अवाम आहे। असां उन जे फ़लसफ़े ते ऐं उन जे ॾसियल राह ते हलूं था पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो नादर हुसैन आहे। पाण प्रेसिडेंट यूसी अमृत शरीफ़ जे सदर आहियां। अॼु असांजो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी 93 सालगिरह जो ॾींहुं हो। अॼु असां सभु वर्कर सभु जियाला हिते कोट दुरानीअ में शरीक थिया आहियूं गॾु थिया आहियूं ऐं आगा साहब जे हुकुम ते असां इहे सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। सभु अॼु असांखे तमामु ख़ुशी थी रही आहे। असांजो अज़ीम लीडर हुयो जंहिं असांजे मुल्क खे एटमी ताक़त बणायो। हिकु काटियो सभु पीपल्स पार्टी जा वर्कर गॾु थिया आहियूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो असांजो उहो क़ाइद आहे जंहिं पाकिस्तान खे एटमी मुल्क बणायो जंहिं 73 वारो आइन ॾिनो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो असांजो क़ाइद आहे जंहिं ग़रीब अवाम खे ॻाल्हाइण जो हक़ु ॾिनो। जिए भुट्टो जिए शहीद राणी। जो हिते असांजो जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी सालगिरह मल्हाई वई ऐं कोट दुरानीअ में जेके असां हमेशह हिते मल्हाईंदा आहियूं। असांजो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जंहिं असांखे जमहूरियत ॾिनी उहो फ़ख़्र एशिया जो लीडर हुयो। उन असांखे एटमी ताक़त ॾिनी। उन असांखे दुनिया में असांखे जेको आहे त वॾी ताक़त ॾिनी। उन शहीद राणी असांखे ॾिनी। उन जी न्याणी हुई जेकी उन भुट्टे साहब जो जेको नारो हुयो रोटी कपिड़ा और मकान उहो बि ग़रीबनि खे मिलियो। जेको आहे त असां उन जी हमेशह हिते सालगिरह मल्हाईंदा आहियूं ऐं उन जे ॾींहं खे हर वक़्तु यादि रखंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम। आउं पीपी मस्ती खान जो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी। हर उहो माण्हू जेको भुट्टोनिज़म ख़्याल जो माण्हू आहे उहो हमेशह भुट्टे साहब जी ईअं ई सालगिरह मल्हाईंदो जीअं हले थी पई ऐं सभु भुट्टे जा जियाला आहियूं ऐं असांखे जेको अॼु शऊर जेको ॻाल्हाइण जी तरबियत आहे उहो भुट्टे साहब जे मंशूर खां ई मिली आहे ऐं इंशा अल्लाह हिन ते क़ाइमु दाइमु रहंदासीं। जावेद मेहमान अॼु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह आई भरपूर नमूने सां मल्हाईसीं। सभु दोस्त मल्हाईंदा। महिरबानी। इख्तियारमंद कुंबर साईं अॼु भुट्टे साहब जी सालगिरह आहे। हीअ भुट्टे साहब जी सालगिरह हर माण्हू मल्हाए सघे थो भले मुखालिफ़ हुजे या पीपल्स पार्टी जो जियाल हुजे केर बि हुजे हीअ मल्हाए सघे थो। हर कंहिं ते फ़र्ज़ु आहे। कोट दुरानीअ ते मौजूदु आहियूं। अलीबर रिंद सदर PPPUC सांगी शहीद भुट्टे जी सालगिरह उनखे सलाम बि पेश कयूं था ऐं भुट्टो साहब अज़ीम लीडर हो पाकिस्तान में पर दुनिया जो सॼे इस्लाम जो अज़ीम लीडर हो जंहिंजो अॼु सालगिरह आहे। असां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयूं था त भुट्टे जहिड़ी शख़्सियत असांजे पाकिस्तान में पैदा कई जंहिं असांखे ज़बान ॾिनी जंहिं असांखे शुनासाई ॾिनी जंहिं असांजी सॼी दुनिया में रोशनाई ॾिनी। जिए भुट्टो जिए। मुंहिंजो नालो सोहेल मंचक आहे। गढ़िया सिंध हल्के जो आहे ऐं वार्ड नंबर 4 जो जनरल सेक्रेटरी आहियां। ऐं अॼु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हैप्पी बर्थडे आहे 93। असांखे वॾी ख़ुशी थी। आगा सिराज दुरानी साहब जो कल्ह असांखे हुकुम मिलियो त कोट दुरानी ते आगा साहब जी हुकूमत ते सभिनी तहलके जे जियालनि शिकारपुर जा अॻुवान बि असां वटि हुया कुझु मौजूदु वर्कर सभिनी कठे अॼु हैप्पी बर्थडे 93 मल्हाईसीं भुट्टे साहब जी। सलाम आहे उन शहीद खे जंहिंजो नालो अॼु ताईं दाइम ऐं क़ाइमु आहे। वॾी महिरबानी।
बख्श मेहमान जनरल सेक्रेटरी UCPP रखण जीअं त अॼु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह आगा शुजा ख़ान दुरानी जी अॻवाणीअ में आगा जावेद ख़ान दुरानी जी अॻवाणीअ में सॼे पंहिंजो तालुके पीपल्स पार्टी जा वर्कर सदर जनरल सेक्रेटरी मल्हाई वई। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो लीडर त हुयो पर पूरे एशिया जो लीडर बि हुयो। मुंहिंजो नालो सबक़तुल्लाह रिंद UC सांगी। अॼु अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो सालगिरह जो केक कोट दुरानी में आगा शुजा ख़ान दुरानी जी अॻवाणीअ में काटियो वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब उहो आइन ॾिनो जेको आइन अॼु ताईं क़ाइमु दाइमु आहे ऐं उहो आइन कॾहिं बि कोई बि टोड़े नथो सघे। असां उन ई आइन खे इंशाअल्लाह अॻिते वधाईंदासीं। पीपल्स पार्टी वारिया इल्ताफ़ अहमद UC सदर दुनिया जो अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी अॼु जेकी सालगिरह कोट दुरानी ते आगा शुजा ख़ान जी अॻवाणी में आगा जावेद ख़ान जी अॻवाणी में जेके केक कटियो आहे अॼु सभई कारकुन हिते गॾु थिया आहियूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो उहा शख़्सियत ई दुनिया लेवल ते उन पाण मंझायो, एटमी बम ॾिनई, स्टील मिलियूं ॾिनई, दुनिया खे शहूर ॾिनई। अॼु इहा जे शहीद जी सालगिरह असां ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। अलीगुल गोपांग यूनियन काउंसिल वारियासो जनरल सेक्रेटरी। जीअं त अॼु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह जो ॾींहुं आहे, ॾाढी ख़ुशी महसूस थी आहे। अल्लाह साईं जो करम जो असांखे पाकिस्तान खे अहिड़ो लीडर नसीब कयो अथई ऐं कोट दुरान ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। अला जावेद वारनि जी वॾी महिरबानी जंहिं असांखे घुरायो आहे, वॾी महिरबानी मुंहिंजी जी भुट्टो। अली बहर रिंद जे क़यादत में आगा सिराज ख़ान दुरानीअ जी हुकूमत तहत अॼु कोट दुरानीअ में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें आगा शुजाउद्दीन ख़ान दुरानीअ जन केक काटियो। सलाम आहे जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जे असांखे अहिड़ो आइन ॾिनो जेको अॼु ॾींहं ताईं क़ाइमु दाइमु आहे ऐं इस्लामी दुनिया में इस्लामी बैंक क़ाइमु कयईं। सलाम आहे उन लीडर खे। जीए ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जीए पाकिस्तान पीपल्स पार्टी। असां जेको अॼु 93 वर्सी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जी आगा साहब शुजा ख़ान जी क़यादत में दुरानी हाउस ते मल्हाए रहिया आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे इन जो सिस्टम वग़ैरह जी हर हिकु शइ में मुतमिन आहियूं। जी साईं, असीं UC सांगी खां, मुंहिंजो नालो मोहम्मद रिंद आहे। एशिया जे अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जन जे अॼु सालगिरह जो ॾींहुं आहे, जेको असीं कोट दुरानी में आगा शुजाउद्दीन ख़ान दुरानी जे अॻवाणी में केक काटियो वियो। गुलाम मुस्तफ़ा बुढ़ो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी यूनियन काउंसिल नौशहर रोबड़ो। अॼु क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 93वीं सालगिरह जे मौक़े ते कोट दुरानी में स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज ख़ान दुरानी साहब जे हुकूम तहत केक काटियो वियो। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो अज़ीम शख़्सियत जो मालिक हो, जंहिं पाकिस्तान खे न फ़क़ति एटमी ताक़त बणायो पर हुन आलम इस्लाम खे मुतहद ऐं मुंज़म करण में अहम किरदारु अदा कयो, जंहिंमें कर्नल कज़ाफ़ी जहिड़ा मोमिर माण्हू बि शामिल हुया। ऐं असांखे पाकिस्तान खे उहो आइन ॾिनो 1973 जो, जंहिं मुल्क खे यकजहती जे ऐं मुंज़म ऐं मुतहद रखियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु कोट दुरानीअ ते आगा सिराज ख़ान जी हुकूमत तहत शहीद क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी सालगिरह मल्हाई वई। आगा जावेद साहब तालुका जनरल सेक्रेटरी जन कॉल कई, असां हाज़ुर थिया आहियूं। भुट्टे साहब असांखे उहो शऊर ॾिनो, असांखे ज़बान ॾिनी ॻाल्हाइण लाइ, न त असां सिंधी माण्हुनि में न शऊर हुयो न उहा ज़बान हुई ॻाल्हाइण जी। अॼु बि भुट्टे साहब खे पूरी दुनिया सुठनि लफ़्ज़नि सां यादि करे थी। जीए भुट्टो। भुट्टे साहब जा कारनामा तमामु माना घणा आहिनि। भुट्टो एशिया जो अज़ीम लीडर हो, एशिया जो हीरो हुयो। सर शाहनवाज़ भुट्टो जे घर में पैदा थियो, उहो कमर नमूदार थियो जंहिंजो ज़ुल्फ़कार अली भुट्टो नालो हुयो। हुन जा कारनामा तमामु घणा आहिनि। एटम बम हो, मिसलन 90,000 कैदी आज़ादु कराई, स्टील मिल ॾिनई, एटम बम ॾिनई। हुन तमामु घणे कारनामा। अॼु हुनजी पाकिस्तान जी सियासत उनजी मक़रूज़ आहे। पाकिस्तान जी सियासत उनखे नाज़ आहे भुट्टो साहब ते। अॼु हुनजो नालो सुनहरी अखरनि में लिखियो वियो आहे। जीअं त मुंहिंजो नालो मोहम्मद शरीफ़ समूह आहे, सिटी गाय जा इहो सदर। अॼु उन अज़ीम लीडर जी सालगिरह आहे जंहिंजो नालो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहे। असां कोट दुरानी ते अची करे जेको आहे सो उन शहीद जी सालगिरह जो सबूत पेश कयो आहे। इंशाअल्लाह असां सिंधी माण्हुनि खे जेका बि ज़बान मिली आहे
उहा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां मिली आहे। ऐं सियासत जेके अॼुकल्ह असांजा लीडर कनि था, असां उनखे ॿुधायूं था जे अगरि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो न हुजे हा त हिन पाकिस्तान में अहिड़ी सियासत कोई बि न करे सघे हा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नजीउल्लाह जखरो, पीपल्स पार्टी तालका कल्चरल विंग तालका गढ़िया सिंह जो साबिक़ इंफॉर्मेशन सेक्रेटरी। असां अॼु कोट दुरानी ते आगा सिराज दुरानी जे हुकूमत हथ ये भुट्टो साहब जी सालगिरह जो जेको केक काटे वियो आहे। असांजो हिकु अज़ीम लीडर हो जंहिं असांखे पहचान ॾिनी, सुजाग कयो हिन क़ौम खे ऐं पूरी मुस्लिम दुनिया खे हुन सुजाग कयो, हिकिड़ो वॾो इस्लाम जो इतिहाद क़ाइमु कयईं। ऐं जेकॾहिं अॼु भुट्टो साहब शहीद न थिए हा त अॼु अमेरिका सुपर ताक़त आहे, पर अॼु पाकिस्तान सुपर ताक़त हुजे हा दुनिया जी। ऐं मुस्लमान अॼु ज़लील थी रहिया आहिनि हर मुल्क ऐं गैर मुस्लमान जे हथां, उहो न थियनि हा। हिकु असांखे वॾो ख़्यालु थी वियो असांजे अज़ीम लीडर खे शहीद करे, इस्लाम के वॾो धचको ॾिनो वियो आहे। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।